नाज़िम वज़ीर आज़म सां एमक्यूएम वफ़द जी मुलाक़ात करे ईंदड़ बजट जे हवाले सां तजवीज़ूं पेश कयूं आहिनि। इस्लामाबाद में एमक्यूएम वफ़द ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, डॉक्टर फारूक सत्तार, अमीनुल हक जी अॻवानी में वज़ीर आज़म शहबाज सां मुलाक़ात कई, जंहिं दौरान नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं वज़ीर आज़म जो ख़ासि मुआविन राणा सनाउल्लाह समेत ॿिया अॻवान बि मौजूदु हुआ। मुलाक़ात में एमक्यूएम जे वफ़द ईंदड़ बजट जे हवाले सां तजवीज़ूं पेश कयूं। वज़ीर आज़म एमक्यूएम जी तजवीज़नि ते लाॻापियल अख़्तियारनि खे गौर करण जे हिदायत करे छॾी आहे। वज़ीर आज़म शहबाज चयो आहे त एमक्यूएम वफ़ाक़ी हुकूमत जे अहम इत्तिहादी पार्टी आहे। अवामी भलाई वारनि मंसूबनि ते एमक्यूएम हमेशह हुकूमत जो साथ ॾिनो आहे। नाज़रीन, असां अव्हां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त वज़ीर आज़म सां एमक्यूएम वफ़द जी मुलाक़ात करे ईंदड़ बजट जे हवाले सां तजवीज़ूं पेश कयूं आहिनि। इस्लामाबाद में एमक्यूएम वफ़द ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, डॉक्टर फारूक सत्तार, अमीनुल हक जी अॻवानी में वज़ीर आज़म शहबाज सां मुलाक़ात कई, जंहिं दौरान नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं वज़ीर आज़म जो ख़ासि मुआविन राणा सनाउल्लाह समेत ॿिया अॻवान बि मौजूदु हुआ। मुलाक़ात में एमक्यूएम जे वफ़द ईंदड़ बजट जे हवाले सां तजवीज़ूं पेश कयूं। वज़ीर आज़म एमक्यूएम जी तजवीज़नि ते लाॻापियल अख़्तियारनि खे गौर करण जी हिदायत करे छॾी आहे। वज़ीर आज़म शहबाज चयो आहे त एमक्यूएम वफ़ाक़ी हुकूमत जे अहम इत्तिहादी पार्टी आहे। अवामी भलाई वारनि मंसूबनि ते एमक्यूएम हमेशह हुकूमत जो साथ ॾिनो आहे।